लिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हलो के बंद कर कुराड़ा मोबाइल के चढ़ अल्लज़ीना इस्तजाबू लिल्लाहि वर रसूल अल्लज़ीना इस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिन बाद मा असाबहुमुल कर्ह लिल्लज़ीना आसनू मिनहुम वत्तक़ू अज्रुन अज़ीम। अल्लज़ीना क़ाल लहुमुन्नास इन्नन्नास क़द जमऊ लकुम फ़ख्शौहुम फ़ज़ादहुम ईमाना वक़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। ॾाढा थकल था नज़र अचो। जेके रसूल सोने जा आशिक़न उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़नि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिही व अहलि बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, सुबुह खां वठी कुरान पाक जे करे रहमत वसी रही आहे। हिन ॻोठ ते त रहमत पर जेस ताईं आवाज़ तो वञे इलाइके ते भी रहमत थी वसे। हिन ॻोठ में माण्हू त पंधु करे कुरान ॿुधण आया पर वो आसमान खां लही मलाइक भी कुरान ॿुधण आया। वॾे बख़्त वारा अॼु जेको पंधु करे हिन इलाइके में कुरान ॿुधण आयो आहे, क़यामत वारे ॾींहुं
ये रस्ता भी रब वट शायदी दींदई ओ रब हिनन सां लेखो न कर पंधु करे कुरान बुधन आया तोखे राजी करण आया तोखो माफी वठण आया तोखो जन्म जे बाजी पनाह घुरण आया रब साईं बिश्त जी तलब करण आया ये तुझी विख विख या वडे कम वाली छो अमीर नवाब वजीर वडेरे जे सडे ते ना आयो आए मारे कंडे अल्लाह जे कुरान के बुधण आयो आए कुरान जो सडो इए समझ जाए जणो जन्नत जो सडो ये शे बख्त वारन के जो नसीब थींदी आ कयो हिन जी ज़ियारत सेकंड भी न लगो ट्रे नाम मिली आई मुझो नबी तो फरमाए पंज शयूं अड़ियूं जिनके दीदार करण सां रब जे ज़ात जो कहर गज़ब डमर हटी वेंदो आ हा हिकु त रब कावड़ हटाइंदो आ ॿियो रहमत जे नज़र सां निहारींदो आ टियों ज़ियारत भी इबादत में लिखाइंदो आ पहिरियों कुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों अबे अम्मा जी ज़ियारत चौथों आब ज़मज़म जी ज़ियारत पंजों हक़ वारन आलमन जी ज़ियारत अब गालाय कुरान करीम मऊ चौथे पारे मऊ अठे रुकुअ मऊ सूरत आल इमरान मऊ तिलावत कई दम उहे आयतूं अवां जे आॾो तिलावत कयूं दम जन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफा जे गुलामन के आज़मायो आ बुख आयूं दुख आया तकलीफ़ आयूं ईज़ाब आया वतन छड़ना पिया कुर्बानी करनी पई एडियूं तकलीफ़ां सठऊं तभी बिन शयन के न छड़ऊं हेडे तक जाए हिकु रब जो चयो मनियो ॿियो रसूल जो चयो मनियो दुख न हूंदे तकलीफ़ न हूंदे हिन खां परे न वे हा छो ते सब भाइर मिट अजीज करीब ये मोड़ जा साथी थी कुरान मजीद तोड़ जो साथी थी हे मन मिट्टी जा विझी सब मोटी ईंदई कुरान कबर में छांव करे बींदुई मलाजन के चंदो हटो परे हिन सां लेखो न क्यो दुनिया निंद्र कंदी है रात जो मांगे पढ़नो बख्त वारा चाचड़ो साहब ₹5 खर्च किया तो इन दिल भर जे करे रब तांगे दहून करे मोटाए दी छो त तां जो व्यापार अमीर नवाब सा नाहे रब सा व्यापार जंहिंजा खजाना भरिया पियान उहो तो चई मासा व्यापार त करे ॾिस पाना उतों ॾींदो माए जाॾों तुंहिंजो गुमान ई न हूंदो अण घुरियो मुंहिंजे नाले ते ॾे मां बि अण घुरियो ॾींदो माए उहो मां रब आहियां जी माई मरियम के बंद कमरे में अनमुदायता पे मेवा खाराया जे तहां के खाराया तदे भी मां कादर आया वाह जो कुरान में मजो थोड़ो आवाज दे जे अथस मिचंदर ढक वडिया अल्लाह मारे कंडे अज तो मिठो कुरान बुधाया
चवे तो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। दुनिया निंड करे नबी जा गुलाम रात जे टाइम ते बीचो कुरान जी तिलावत पिया कन। नबी सैकड़े सहाबी के चयो सियारे जी रात अज मां गॾिजी हल त मां मोहम्मद गुलामन जो इम्तिहान वठां। केड़ा निंड में केड़ा जागिन था साईं जन गॾिजी आया हिकड़े सहाबी जे दर ते रात जो पियो कुरान पढ़े। तू रात जो बबर में रसो ढोर कंजा कना इलेक्शन की जी में कंखे मारिया कंजो माल फुरिया मर त खबर पवई। बच्चो पियो आए हुजूर जो उम्मती आए। अरे ये सूरत न थो मटाई जो त नबी जूं दुआयूं अर्श के पयूं लोडे विजन। बच्चो पियो आए मुस्तफा जो उम्मती आए तारियूं पियो थो टारई मन हे पोते मोटे तोबा करे विजे त मां इते ही परजी पवा। बाकी जे जुंडन में हथ पई त को छडाण वारो न हुंदी बुधी छा। हुजूर अगते हलिया बेसाबी जे ज़बान में कुरान बुधम मिठो कुरान पे पढ़े। नबी से बिही रहा बारे में सियारे जी रात ही पारो किरे पियो साईं जन बिही कुरान बुधो आ। अज़ानन तई साहबी कुरान पढ़ियो। सुबह जो नमाज ते आयो पुट तो पे कुरान पढ़ियो जैसे हा के रोआरे विदो थी मां मोहम्मद करीम के ओरे आ या ज़बान ओरे करते न ते मां मोहम्मद चुमी जाए तो के नाचू प्यारा गायना प्यारा मरो तो खबर पवई ना। नबी के कुरान औ कुरान वारा अरे रब के भी कुरान प्यारो औ कुरान वारा। साहबी छा चयो काश जे मुखे पतो जे हा त नबियन जो सरदार तो कुरान ॿुधे त मां अञा ठाहे बड़ा हा। वरतिल कुरान तरतीला। दिल ठरे थी सड़े थी ठरे। यहूदिया जो अंदर नसारे जो अंदर डेढ़ जो अंदर भील जो अंदर भंगिया जो अंदर ओड जो अंदर मुशरिक जो अंदर ओ मुनाफिक जो अंदर कुरान सा सड़ंदो आ मोमिन जो अंदर ठरंदो आ। अरे अबू जाल वारा उतबे शेबे वारा नबी कुरान पियो पढ़े क्यों सड़न पिया। बिलाल ठरे पियो सिद्दीक ठरे सोनो उमर ठरे पियो सोनो अली ठरे पियो सुहैब खुबैब जड़ा जवान जो ठरन पिया सब जो सुभान अल्लाह। मां कुरान तो पढ़ा ता ठरो था पर जे हिन ते अमल कंदो इंशाअल्लाह जी हिते गॾु थियाऊं कुरान जे करे हथो हथ में हूंदो जन्नत में भी ये गॾु हूंदा। आमीन। कुरान ॿुधाए चवे तो वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम। कुरान पढ़ा तो अंदर धो पई कुरान पढ़ा तो रुठल राजी थई कुरान पढ़ा तो कल्ब तो कतल आई कुरान पढ़ा तो ईमान ताज़ो थई कुरान पढ़ा तो दुनिया आखिरत सुहिणी थी वञे।
मज़ो त ॾिस क़ुरान चवे तो वसीक़ल्लज़ीना तक़ऊ रब्बहुम मिनल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। अज तो माना क्या अंदर उठ रही चवे तो खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा छा जा जन्नत वजीरन लाए अमीरन लाए नवाबन लाए कामोरन लाए जे थो नन्न वलम यख्शा इल्लल्लाह उन्हनि जे लाइ दरवाजा खोलिया वेंदा जेके रब खां ॾिना कंहिंखां ॾाढा इहा पहिरियों निशानी थी मोमिन जी। अरे मुशरिक ख़ैर खां ॾिजंदो आहे मोमिन रब खां ॾिजंदो आहे। मुशरिक ते रब कावड़ कई चई जन्नत हराम कई तमाए मोमिन खे चई गणती न कर बिश्तु सिंगारे छॾियो तमाए। क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं मलाक वठी हलंदा जन्नत ॾे मोमिननि खे ओही सिधो जन्नत जे दर ते पुॼाए पोइ चवंदनि सलामुन अलैकुम तोखे वॾेरे जा सलाम जुती हथ नथी अचे कामोरे जा सलाम वज़ीर जा सलाम अरे टपा थो ॾे जन्नतनि खे मलाक त सलाम कंदा पर मथे ते क़ुरान रब भी सलाम कंदो। लख लुटाए छॾे खुशामद में ज़िना में चोरीअ में पुलिस में व्याजन में रागन में दीन ते ख़र्च कर हिन दिलबर ते ख़र्च कर कुरान जा वाइज़ करा खैरातूं करा मस्जिदूं ठारा मदरसन जी खिदमत कर तालिबन जी हाफ़िज़न जी यतीमन जी गरीबन जी रनन ज़ालन जी अल्लाह जे नाले ते दे त चवई तो ॾियां। हुज़ूर वटि साहबी आयो अल्लाह जा रसूल अबो मरी वियो आहे ये कोठी खाड़कन जी भरी पई आहे हाणे छा थिए। हुज़ूर चयो जे तुझो बाबू पंहिंजे हथनि सां हिकिड़ी खाड़क ॾे हा त कोठी खाड़कन जो सवाब मिले ऐं तूं गंढियूं जुमे जेॾी मसीह जी पेटी खजंदी आहे 100 जा नोट परे 1000 जा परे 50 जा परे 10 जो नोट विच में कढजाए न कायदे आज़म जी मुंडी न नक न कन हणो मुलान जी पेटीअ में ज़ालिम अहिड़ो थो ॾे जो दुकानदार बि न वठे। रब जे रस्ते में उहा शइ ॾींदो कर जेका जान खां प्यारी ॾिठी त हज़रत खलील अरे पुट खे पियो कुर्बान करे चवे पियो तूं राज़ी थी पुट खे चई तुंहिंजी जहिड़ी मर्ज़ी आहे चई अब्बा देर न कर नबियनि जा ख्वाब सचा थींदा। खर्च कर अल्लाह के रास्ते में वो तुझी जा जन्नत बिन में पानी मुसीबत डरंदी आ बुध हिकु क़ुरान बियो खैर हिकु क़ुरान बियो खैर हिकु क़ुरान बियो खैर। दोस्तों मुझो हिकड़ो उन बुधायो मौलाना न कढूं वात ॾऊं रत बंद न पई थे हेरे कन्ने मां ॾे इलाज कराए 1000 रुपया लगी आ न पियो थे फायदो वो घर आयम चयम ॾियो ख़बर घर में कुछ आहे के बकरी बीठी आ के मान सदको क्यों देर न क्यों
हेडों काटी रखियो बकरीअ जे गर्दन ते, हेडों बकरीअ जी रत जमीन ते किरी, हेडों मुंहिंजी रत बंद थी वई। कान ये खत्म भी न देवाईंदई, चवंदा चङो छो मो छुट्टी जिंद। पंहिंजे हथनि सां ख़र्च कर मस्जिदनि ते मदरसनि ते। अरे तालिब नबीअ जा महिमान, कुछ कर जेको कम अचे। ये बच्चा कुरान पढ़ाए मरी वञ, असां मरी वञूं, हो कुरान पढ़नि क़ब्र रोशन। हिकिड़े माण्हू ख़्वाब लधो, अल्लाह ॾिठई फलाना तूं त मरी वियो आहीं। ओ मां त मरी वियो आहियां, मुझो पुटु हाफ़िज़ आ कुरान मजीद जो, ॾींहं जो गरीब मिस्कीन होटल हलाईंदो आ, रात जो 3 पारा कुरान जी तिलावत कंदो आ। उन कुरान मजीद जे करे अल्लाह मुझे क़ब्र के बिश्त जो बाग बनाए छॾियो। तू कुरान को पढ़े, जेड़न में दुनिया खपाए छॾी, हज करे हा, मक्को मदीनो ॾिसे हा, मिस्कीनन के कपड़न जो जोरो गरीब के वठी ॾियां। हिकिड़ी जात मां वयमि, दोस्त ॿुधायो मौलाना मुंहिंजो पुटु मरी वियो आ पावर में, पो असांजे ॻोठ में हाफ़िज़ बचड़न के कुरान पढ़ाईंदो। पो मां दुकान ते वठी वियोमांसि, जोड़ो कपड़न जो वठी सिबराए पारायो मांस। रात जो निंड में पियो ॾिसां त उहो जोड़ो मुझे पुट के पियो आ मारन में दो घुमे। अल्लाह जे नाले ते जे कने को दे तो न मिले सो वापस त केर ॾींदो? खुदा इते भी दे तो उते भी। सुञाण कुरान मुबारक जे लाइक़ जो मौलाना अब्दुल कयूम साहब तहां वटि मेहनत करे मिठो कुरान पढ़ायो आ, तहां हेॾो ख़र्च कयो आ, हेॾा शामियाना मानियूं आलम इंतजाम किरावा ख़र्च, अल्लाह हिन खे ॾहूण करे खज़ाने मां ॾीजा। आमीन कर। चवे तो वसीक़ल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम। खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा, पोइ हीअं मलाक सिधो जन्नत ॾे। पोइ छा चवनि? सलाम जे तहांखे। अरे पेट के पत्थर बधव कुरान न छॾियो, वट न छॾियो कुरान न छॾियो, बच्चा कुहायव कुरान न छॾियो, मारा खाधव कुरान न छॾियो। अॼो हलो जन्नत ॾे, जन्नत तव्हांजे इंतज़ार में आ। मलाक त सलाम कंदा पर रब भी सलाम कंदा। चौईं साहबन करे ॾेखारियो, अल बेतन करे ॾेखारियो। हसन हुसैन के नाने मोहम्मद चयो, हे केरन? सही सोनो हसन, हे सोनो हुसैन। चई हे जन्नत जे नौजवानन जा सरदार अथव। नाने चयो, चयो बिश्त मिली। गलत तो ॻाल्हाए, बिश्त मिली। वो चुप करे वेंदा, मदीने के छड़े करबला में छो आयो? बीबियों खीमन में असगर कुर्बान अकबर कुर्बान कंदा। पानी बंद मानी बंद वतन छड़े आयो आ,
सोने हुसैन जी न मानिया ते नजर न पानी ते नजर न वतन ते नजर न बच्चन ते नजर न बीबिन ते नजर बिन शैन ते नजर आई एक शहादत ते बियो नमाज ते गलत हो गलायो जे जन्नत में पो वञा अवल सिर सजदे में हुजे धक लगे शहीद थी वञा अवल दीदार रब जो कया शहीद मन शहीद थी नो उन टाइम ते उनके रब जे ज़ात जो दीदार थींदो आ ये भी तो जवान आ पेट के पत्थर बधो मत न छड़ियो नबी जी गुलामी न पिया छड़न काफर पिया चन ता के छा थियो उच्चा कपड़ा पाइंदा लटन के चटियूं बंगुलन में वेंदा अज झूपड़न में वेठा अल्लाह उच्चा खाधा खाइंदा अज पेट के पत्थर ताके छा थियो आ हुजूर ने आंगुर जो इशारो करे पिया चवन सब कुछ कुर्बान करे सघंदा इन मोहम्मद करीम जी गुलामी नथा छड़े सघूं ये रसूल जाश कहिए आ तो के दाढ़ी न थी वणे हां आशिक रसूल जो पंजर जेडियूं मुछां हल वगे दाढ़ी हुंदई मलाक कब्र में भी रियायत कंदई गलत तो गलायो दाढ़ी हुंदई अल्लाह कब्र मौत दे महशर जे मैदान में हुजूर भी सुञाणी थी दाढ़ी हुंदई रोजे ते वेंदे तुझे दाढ़ी के दिसी मुस्तफा ठरी पेला एड़ा कम तो करे जो नबी के रोजे में नाराज तो करे मर्द पतो पवे आशिक दइए हा सिद्दीक अकबर पंजे पुत्र के दोजे मरी वञाए नवन कपड़न जो बागे कफन न ढकाए जाए पुराना कपड़ा पुत्र दोजे बाबा तू तो यारन दुकानन जो कदी मालिक है यारन दुकान कपड़े जा अज कफन भी पुरानो दोजे जवाब में जई पुत्र मरी वे लगे केड़ी खबर तो नवा कपड़ान या पुराना कपड़ान माके पुरानन कपड़न जो कफन नहीं जो नवा कपड़ा मुंजा कई मिस्कीन गरीब के ढकाए जो मना उन्हीं जे करे अल्लाह माके वधी को वगो जन्नत में दे ये कुर्बानी आशिक थी रसूल जो सच्चो थी उन्हीं नबी अरे सच्चा हा तरी तो रोजे में भाकुर पातियों पया ना सुभान अल्लाह न कजाए ते निंद्र थी उन्हीं नबी असा भाकुर पातियों बयान हेरे तक जायो आ त नालो भी अर्श वारे पाण रखियो दस जमियो आ त चो सिंगार भी पाण कराई असांजे नबी के सिंगार भी अर्श वारे करायो हाँ दाई सफिया थी चे मां ख्याल क्यों तो ये नाड़ो कटिया दिसान तो नाड़ो भी कटियल गुस्ल भी थियल तुहर भी थियल सुरमो भी पयल छोकरा इन चरे के चाहे एरे कन्ने मारे सुरमो भी पयल ख्याल क्यों ते पैरान पाराया हिं जो तक्या तो पुठी मुबारक जे विच ते नबूवत जी मोहर मुबारक लगली जिंदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखल हो कन्ने माडे उन्हीं नबी जा उम्मती खुदा करे निंद में दीदार थी वने आमीन चौड़ा जा मिठो क्या जाए दे आ अब टोपी वाला हेडे ये जो वेठो कुराड़ो इन के आगे मोकल उठिया हेडे अब्बा आगे वधिया वेजो
वेझो अची कुरान बुध इश्क में आए परे को बुधण वेझो आ तो अल्लाह जी रहमत भी वेझो अचे अगे वधिया अगे आ एडे जा खाली पई अज कुरान बुध तो अल्लाह तुझा थकड़ाई लाही छॾे सुभान अल्लाह चौड़ा रसूल जा आशिक़ इहे थी सिर ॾिनऊं वतन छॾियऊं मारा पेट के पत्थर तभी प्या चवन इन्हीअ जवान जी गुलामी न छॾींदासे वेहो साईं वेहो आजी साहब अल्लाह तहां खे खुश करे जेको पंध करे आया हो हेड़ी थधि में सर्दीअ में मिठे कुरान जे करे आयो आहियां अज मजूरी भी तोखे रब पाण ॾींदो हुजूर जो सहाबी आओ मक्को छॾे मदीने ॾे थो वञई घर जा टपड़ गॾु कयई गंढ सामान जी ॿधई वारसदा चवनि घरवारी भी न ॾींदा सही हे पुटड़ो भी न ॾींदा सही भली अकेलो हुजूर ॾे वञ हीअं टपड़ गॾु कया अथई गंढ सामान जी ॿधई चई मुंहिंजी पुट ते नज़र न आहे घरवारीअ ते नज़र न आहे माल ते नज़र न आहे मुंहिंजी मोहम्मद मुस्तफ़ा ते नज़र आशिक़ इहे हा अॻु ॾिनुसि काफ़र ये तलवारां कढियूं हीअं न छॾींदासीं काॾे थो वञे चई ओॾे थो वञा वमार सलनाक कुरान ऐं नबीअ जो शान ही आयता मिलाईंदो थो वञा वमार सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन कुरान और नबी जो शान खीर में खन हिय तलवारां भियूं क्यों काॾे थो वञ जे ओॾे थो वञा जाथे यतीमन जो यार तो रहे अलमी अजिद का यतीमन फआवा कुरान पढ़ा तो तहांजी दिल ठरे काॾे थो वञे के ओॾे थो वञा मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन ओॾे थो वञा जे नबीअ खे रब ख़तम नबूवत जो ताज पारायो आहे न छॾींदासीं हीअं तलवारां कढियो काफ़रनि भी हिन भी काफ़रनि खे चई हटो रस्तो खाली कयो काफ़र था चवनि हे मारे अर्ज़ा कहिड़ो साहबी थो चे लड़ंदो त लड़ंदो मां तव्हां मुंहिंजा बच्चा यतीम कंदो मां तव्हांजा कंदुसि हुजूर ॾे ज़रूर वेंदुसि अज हेरी दिल खुश थी जो मिठे कुरान की ॿुधण आया जन हिन जलसे में 5 रुपया ख़र्च कया अल्लाह उतों दी जान जाडो हिन जो गुमान न हुजे मौलूदन जी खिदमत आलमन जी खिदमत हिन जे करे केर सुञाणे असांखे टको न लहू तगारी ते को न बियारे अरे माण्हू था चवनि बच्चन के कुरान न पढ़ायो मुला न क्यों पिन जू मानियूं न वठी दियो ना छा कयूं वकील वजीर हा हा क्लार्क डीसी एसपी हेडे पिन जू मानियूं खाइंदा माखे रब जो कसम आ हिन कुरान जे करे रब अन घुरियो एडो छोटे जो अकुल असांजो हैरान गड्ढा गाॾे ते वेहण जो असांजो बवानरो न आहे कुरान जे करे रब कारन में तो घुमाए तंहिंजी माना एॾो कुरान जो प्यारो अथसि प्यारो अथसि त कढ लॻण वारा भी जो प्यारा अथसि कपिड़ो 10 रुपए जो
1000 रुपए मीटर वाले कपड़े के चुमी ॾिने चवंदा चरियो आहे ॿधो हिन खे चुमी ॾिने छो चई क़ुरान जे शाम में आयो कपड़ो शाम में आयो त दुनिया जे पटन को मान मथे पर जे मानू कुरान जे शाम में इंदो के तो जात दे नजर न कनो माज हुस्न दे नजर न कनो माज माल दे नजर न कनो माज अर्श वारो तो जे मुजी नजर इन जे दिल ते आ इहो लड़े माले खोई न कया कुरान एड़ी छे सुनाने काफिर ने तलवारां कढियूं साहबी लड़दो हुजूर ने जरूर वेंदुस मारे कने इते काफिर झिका थिया छा था चवनस अर्ज़ा हेरे हेरे कंडे मारे मथे तक अर्ज़ा केड़ो जंहिंजो गुनाची ते माल थी इहो असां खे दे अकेलो मुस्तफा देवन साहबी खिली तो जे इहो सौदो सस्तो खणो माल यो उछले खणो तहांजी माल ते नजर आ मुझी रहमतुल्लाह अलमीन ते नजर आ उन नबी ते नजर आ जे चेहरे जो बयान रब कुरान में पाण कयो आ वज़ुहा ठगड़ी पियो ये बुंडी पई थी अल्लाह घणी देर खिले जवे तो वज़ुहा आद कुरान में अल्लाह जे फजल से कुरान बुझाए माखों पो हजरत मौलाना कारी अल कुरान अब्दुल जब्बार साहब दामत बरकातुम मिठो कुरान बुझाइंदी यो मां कुरानो विसरी वेनो मां सब कमाल कुरान में अजो हेडो मारे तक अचण वारो मां ट्रपड़ बदा मन तंगा त मां हाणे उठा वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में राजी थियण जो बयान कुरान में यतीमियत जो बयान कुरान में चादर जो बयान कुरान में कंबल जो बयान कुरान में इखलाक जो बयान कुरान में मेराज जो बयान कुरान में अदा इनके बंद कर अच्छी दाढ़ी थिया आशिक रसूल जो कुरान वणे न दो मर तो खबर पवे ना असा के छाता चोन मानू ये नबी के न मंदान गलत हो गलाए हुजूर वारो सामान आही असा वट छो बैत मरसिया रुपायू दुहीड़ा कसीदा शेर नबी वट नहा हुजूर वट कुरान वो असा जे नबी मक्के में कुरान पढ़ियो आ मदीने में कुरान ताइफ में कुरान बदर में कुरान उहद में कुरान वो असा दर दर से छाता पढ़ो मौलाना कुरान वो असली आशिक दा सा मरसिया रुबायूं दुहीड़ा ये वाटर भी न टप जाए कुरान समुद्र पार करे उन्हें मारन में पुजाएंगे जाते रूबरू रब जो दीदार तफसीर मज़ारिया में रिवायतां दी दई आखिर में कंडे
जेको टे कुल तो पड़े मैयत ते मराक तो अचे नूरानी प्लेट में उहे टई कुल खणी उन जे कबर ते तो वने चवे तो फलाणे जे पुट फलाणे तो के टिन कुलन जो सवाब बख्शो आ तो वो कबर वारो एडो तो खुश थे जी बुडल के दरिया में बाहर कट इते ही शय कमाई है ये को तो के न थो वणे कर दीदा नारे तकबीर नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने कुरान शाने कुरान अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज गई पैदा के इंसान उनके जो सेखारी कुरान बच्चों पियो है कुरान जे करे हाँ न तो जो अलाए काथे हुजे हाँ बाग के विसाइण वारी शय ही अथी जन्नत में पुजाण वारी शय ही अथी रब रसूल सां मिलाइण वारी शय ही कुरान वणेस नथो हलो आगे साहबी माल उछलियो खणो अकेलो वेंदुस अञा मदीने पुगो ही नाए हुजूर दे रब जिब्रील मोकिलियो वञो मुझे पैगंबर के जाओ वाह जो आशिक परवाना थी वतन छड्यूं तो अचाई माल कुर्बान कयूं तो अचाई अकेलो तो महबूब मोहम्मद करीम जे मोहब्बत में तोड़े तो अचाई उते पुगो हुजूर एकड़े साहबी के चयो इनके माल मो हिस्सो दे जे दिनो बेगे जो जगह मां हिस्सो देस जे दिनो मां बुंडी वारो आयो छा मानी खाइण तडी पो जा हिते न चया ये मुल्क छडियो हलियो आयो अल्लाह नथो वणे कुरान गालियूं मस्करी टप्पा लहू कबर में तो खबर पवई ना कुरान के छा समझो थी जवे तो लहू अंजलना हाजल कुरान हे मथे ते कुरान नबी से कुरान पढ़ियो बिया बुधो बिया बुधी जा अला जबल लराईतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह तमारा बुधाए कुरान जो जदी मरे सब छड़े वनी हेरे हेरे तक छाजी तो के सकरात लगंदी ना जो हिन सां तुझो इश्क मलाक कइंदा ये पट जा रूमाल जन्नत में खणी देखारींदा ई दम परवास थींदी ये अटे में वार सुभान अल्लाह ने सुभान न थी अलाई गुल फुटी वात ते सुभान जी ताकत बुधाए रड़ियूं निकरी वनी जाते दुनिया की ताकत खत्म थी दिया उते सुभान जी ताकत शुरू थी हुजूर के मेराज ते घुराई इते केड़ा लफ्ज़न सुभानल्लज़ी असरा बेजी भेणिया मक्को पार मदीनो पार बैतुल्लाम पार तूर सीना पार होडे बैतुल मुक़द्दस में इमामत कराई होडे जहन्नम जन्नत जा नजारा सत आसमान गिरास कयूं मथे तो वञई रब सां मिली मोटी आयो आ या सुभान जी ताकत मेरा देते तो वञे अल्लाह ताला हर शय के ब्रेक कणी छड़ी ब्रेक हिन भगल चिंगचीअ खे ब्रेक करण अॻिते न हलनि अल्लाह ताला सॼे जहान खे ब्रेक महबूब मेराज करे मोटी हुजूर चयो मां मथे पियो वञा जॾहिं मूंखे बुराक बि छॾियो जिबरील बि छॾियो मां अञा मथे
साईं हिय जो ॾिसां सवारी भी कोने नज़र कयां त मां मोहम्मद मथे वेंदो पियो आहियां वरी रफ रफ आई छा हो रफ रफ जो जन्नत जी लिफ्टी जेका हुजूर के मथे खणी ॾाढी थी वई थी खबर न थी पई आशिक रसूल जो अरे होडे हलवो थी हेडे धक थी बुधी जट होडे बैत रुबायूं थी असां वटि कुरान वणे नथो मर्द खबर पवे वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह कोने रात ॾींहुं वांद चढ़ो बड़ी असां खे निंड करा वरी बोलियूं ॿियूं ॿुधदे पर अध रात थी वञे कुराड़ा इहो रब आहे जेको कम थो वठे असां खे केरु सुञाणे कमाल कुरान में थी अजो माने अजो के ॾींहं में रब बख़्शे छॾे ॾाढो चओ सुभान साईं वेहो अचे थो मौलाना हा अचे थो तव्हां वे कार कढियूं निकिता था अचनि वरी मौलाना जो कुरान ॿुधो कि उहे शख़्स जन ईमान आंदो ऐं हिजरत कई जिहाद कयो मां अल्लाह जे राह में हा हा हुजूर चयो साहब ॿिए खे चऊं जॻह मां छोड़े कंहिं ॾिनो मां हा हा ॾिनो मां अल्लाह ताला तारीफ़ कई उन्हनि गुलामनि छा चई उलाइक हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम उहे शख्स जन ईमान आंदो हिजरत कई ऐं जिहाद कयूं मां अल्लाह जे राह में जन जाय ॾिनी मदद कई उहे पक्का सच्चा मोमिन उन्हनि लाइ मां वटि माफ़ी भी जन्नत जो आज़ाद कंदो आहे कंहिंखे मारे तक चवंदो माफ़ी ॾिनी मां हल ईअं न चवंदो त बंगलो थी रब थो चए मां वटि माफ़ी भी जन्नत भी जेसिताईं जीअराऊं कुरान खे न छॾींदासीं अल्लाह इन मौलाना अब्दुल कयूम साहब जी मेहनत जमात जो ख़ैर ख़ैरात कबूल कर जी अॼु हिन ॻोठ में गॾु कयो थी जन्नत में ईअं गॾु कजां मौलाना आयो आहे मुंहिंजी आदत हूंदी आहे मां कंहिंखे न विहारींदो आहियां ड्रव त हिन मां थिए ई नथो ईअं थो चवां ॼणो हाणे वेठो आहे कमाल ई कुरान में आहे